बादाम थधि में खाओ या गर्मी में, इहो हर मौसम में काराइतो किरदारु अदा कंदो आहे। हिन में अणॻिड़िया मिनरल्स ऐं विटामिन्स मौजूदु आहिनि जेके जिस्म खे सेहतमंद बणाए तवानाई फराहम कंदा आहिनि। बादाम रत में शुगर लेवल ऐं ग्लूकोज़ जी सतह खे कंट्रोल रखण में मददगार हूंदो आहे। इन खां सवाइ ग्लूकोज़ जे जज़्ब थियण वारे अमल खे पिणु कंट्रोल में रखंदो आहे। हिन में मोनोसैचुरेटेड फैटी एसिड जो जजो मिक़दारु हूंदो आहे, जंहिं करे इंसुलिन जी मुज़ाहिमत जी रोकथाम पिणु यकीनी थी वेंदी आहे। बादाम तव्हांजे जिस्म में ख़राब कोलेस्ट्रोल खे घटाए सुठे कोलेस्ट्रोल जी सतह खे वधाईंदो आहे। जेकॾहिं कोलेस्ट्रोल वधीक हुजे त बादाम जो वधीक मिक़दारु इस्तेमालु करियो। इन सां सुठे कोलेस्ट्रोल जे मिक़दार में वाधि थींदी। छा तव्हां ॼाणियो था त बादाम जी खलुनि में अहिड़ा प्रोबायोटिक्स हूंदा आहिनि जेके खुराक खे हज़म करण में मदद ॾींदा आहिनि। बादाम खाइण जी आदत मादे में अहिड़नि बैक्टीरियाज़ जो अंग वधाईंदी आहे जेके खुराक खे हज़म करण में मददगार हूंदा आहिनि। बादाम में मौजूदु मैग्नीशियम ऐं ज़िंक वारनि जी वाध वेझ में मदद ॾींदा आहिनि, जॾहिं त हिन में मौजूदु विटामिन ई वारनि खे ड्रिघो, घाटो ऐं चमकदार बणाईंदो आहे। चवणी आहे त हिकु मिठो मेवो जेकॾहिं रोज़ खाधो वञे त दिलि जी बीमारी खां महफ़ूज़ रही सघिजे थो। हिन में मौजूदु एंटी ऑक्सीडेंट फ़ाइदेमंद फैट दिलि जी नालियुनि में रंडक खे ख़तमु कंदा आहिनि। बादाम जी खलुनि में मौजूदु प्रोबायोटिक्स रत जी रवानी खे बहितर बणाईंदा आहिनि। हिन में मौजूदु फ्लूनाइड्स जिस्म जी सोज ख़तमु कंदा आहिनि। बादाम में अहिड़ा विटामिन्स मौजूदु हूंदा आहिनि जेके कैंसर सबबु पैदा थींदड़ फ्री रेडिकल्स ख़िलाफ़ मुज़ाहिमत कंदा आहिनि। बादाम जे इस्तेमाल सां आंड्रनि, मसाने ऐं छाती जे कैंसर में घटिताई ईंदी आहे। बादाम बाबति त सभु ॼाणींदा आहिनि त बादाम खाइण सां दिमाग़ तेज़ थींदो आहे या यादगिरी तेज़ थी वेंदी आहे ऐं दिमाग़ी कमज़ोरी ख़तमु करण में मदद ॾींदो आहे। बादाम में मौजूदु मैंगनीज़ तव्हांजी चमड़ी लाइ ज़रूरी कोलेजन नाले प्रोटीन जो मिक़दारु वधाईंदो आहे, जंहिंसां चमड़ी साफ़, शफ़ाफ़ ऐं चमकदार नज़र ईंदी आहे। हिन में शामिल विटामिन ई तव्हांजे चेहरे ते घुंज पवण खां बि रोकींदो आहे। हिन में मौजूदु कैल्शियम ऐं मैग्नीशियम हॾनि ऐं ॾंदनि खे मज़बूत बणाईंदो आहे। बादाम हॾनि जी कमज़ोरी जी बीमारी पिणु घटाईंदो आहे। इन जे इस्तेमाल सां ॾंद तकिड़ो नाहिनि किरंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk